टनो मोहम्मद खान जे दारुल उलूम गर्ल्स हाई स्कूल कॉलेज में जश्न आज़ादी की पुरवकार तकरीब कोठाई वई, जंहिंमें स्कूल के सरपरस्ते आला डॉक्टर अनवर अली आलमानी, असिस्टेंट कमिश्नर मोहम्मद यूसुफ पठान, प्रोफेसर अलाह ॾिनो दर्स ज़ेब निज़ामानी ऐं ॿियनि तकरीब के खिताब कंदे चयो त आज़ादी हिकु नेमत आहे। असां ख़ुशकिस्मत आहियूं जो आज़ाद मुल्क में रहूं था। योम आज़ादी के मौके ते हर पाकिस्तानी के इहो अज़म वर्जाइण घुर्जे त असीं सभु मुतहद थी मुल्क की बका, तरक्की ऐं ख़ुशहाली लाइ जिदोजहद कंदासीं। जहिड़ी तरह असां पंहिंजे घर के सींगारींदा आहियूं, अहिड़ी तरह ही मुल्क भी असांजो घर आहे, इनखे भी अहिड़ी तरह सां ई सींगारणु घुर्जे। हुननि चयो त पाकिस्तान की तरक्की लाइ तालीम जो आम थियणु इंतिहाई लाज़मी आहे, जंहिंमें हर मकतबा फ़िक्र के माण्हुनि खे संजीदगी सां पंहिंजो किरदार अदा करणु खपे। कॉलेज के ऑडिटोरियम हॉल में जश्न आज़ादी की तकरीब दौरान शागिर्दियाणियुनि क़ौमी गीत मिली नगमा ॿुधाया ऐं टेबलोस खाका पेश कया। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स के लाइ असांजे चैनल के सब्सक्राइब कयो ऐं हाँ, बेल आइकन के प्रेस करण न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।